एवंदा ईद जो चंड नजर ईंदो यार पैसा भी खत्म थी विया न भंग बटारी भी पूरी थी वई आहे उती भला शहर में वञ ॾिसी आ किथां भंग दरो मिले त घोटे ठाहियां या ॿी भला चंड ॾिठो चंड भले ॾिसूं ईद जो चंड नज़र आयो आहे कोन आयो आहे उथी हिते बि नथो अचे हीअं करे ॾिसूं भला पता सिद्धी न लथो अना चंड किथां ईंदो अड़े अॻ में न पियो ॿुधाई चुबे अदा मिठू हाँ लालू अॼु भला भवानी को हाल हाल पूछी चमड़ा ई दई जानी चवन कुछ पैसा वाला अच हानी चवने जेड़ा पैसा है आज कने हां हां अरे ये क्या रुपया था जन ओ अच्छा आला अदा मालिक खुश हो खैर ये काल चंद्र नजर आई नहीं दकियां दो मलाई हां जब क्या चुप पे क्यों इधर ए घणी त न पियो इन भंग घणी त न पियाई दई हां इधर जो चंड नजर नथो मन चंद लगी वया नजर किए ईंदो अदा मिठू ए जा गंदा दिया था ए सफा भंग पियो नहीं सफा भंग पियो जा पियो सफा ये मन भाई मां अजाय वा हरु पड़ू आज यार हल पे हलूं उठ हरु पड़ू छडे भंग घणी पियो उती मवाली तबारिया न पला दो क्यों न उती मवाली उती घणी भंग पियो है जा ओ बढ़िया ने खबर कान दई कैसा साड़ा हल पला दो कालिया मां पैनो ए दावतरिया ए अरे लीमा चाय भली प्याज ना अरे लीमा चाय भली हो जाई ने तो खबर दिया सा जी अरे जूता खाई ने तो चाय तो एड़ी प्याज न तो बनी थे खेर सडे गोठ में टप दींदा ना घणिया चाय तकरो कोने पाड़ो चाय इतने लगी दवाई हाथ धो शाम जो टाइम थीगा होटल पे वञी को चांहि डको हणो अरे सूडो बि गॾु थो खाई वञ सवेल बि विड़ी विया हींअर त मां अकेलो ॼणो आहियां ॾेई ॾींदासीं हली चाय होटल ही खाती आइडे मुचुं दो वटे मुचुं दो छाते दो वटी रख तो सही ए बुधा दे की छाते दो तो आए चा मुठू जो वटी साइड दी हां अटा जाओ ठीक कर लिया तो भाई ए मोते ए
मरी को खड़े कुछ मुखेले छाती बेटा मां के ओके फोन चला दे हाली 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 मां के दिस असा के हाली तू तो पे ओके फोन चला दे ini harus semua ada खाली कर दे शुक्रा पेट ठरियो बाकी आणि होटल आर गेले शिना हेलो बैठो अड़ी आणि नाडू लीमे जे पुठी लाने आ पुठी आ लीमा मारी में सडो कमी खराब करे छडो ada kudu dong. Sajirat ini dana ya sajirat bade. Ya Ali madad. Aki pir molali madad. Maaf kada mae kam ho. Kam ustad pad hotel te kutte de shagird pad kam करे. ये शागिर्द सुधरा दो तेरे शागिर्द को देंगे भलो वाली मजाक दिन वाली माफते इधरिया माफते सेठ को मनी में जे खाते थे सिगरेट जरो केबिन वाले को थोड़ो चर्च वठिया कशो आना Thôi. यार सारे गोठारा है मोल लिठाई मुखे नजर ही आचन ये ने भागा उंदा पंजे में खाने ते ठीक है माहला queriendo fue para
मोकियो आहे इहे बि बचन हिकिड़े ॻोठ जा झंग में ईद जी राति कीअं गुज़ारींदा हल त यार ॻोल्हे हली यार तुंहिंजी ॻाल्हि सही आहे अचु भला हलो न चला बचन ॻोठ जा आखिर असां बीठासीं काॾे यार बुख मरी वेंदासीं हिते सुभाणे ईद बि आहे यार छा कयूं असां कोन को हल कढणो पवंदो तोखे त चयमि त सॼे ॻोठ सां न विढ़ूं न हेड़ा करी पाण वरी हाणो मोते यार ॿिन्ही जहिड़ा कया ॿिन्ही हींअर त इहो सोचूं त असां वञूं काॾे अॼु राति असां बुख ते वेठा आहियूं हिते झंग मां यार यार इहो बि आहे पर असां हिते मानी कान आणींदासीं ऐं ॿियो त हेॾो कुतनि जा भोंकूं हुजूं आहिनि शींहं आहिनि हल भला शींहनि खे त मुंहुं ॾेई विझ खणी पर कुतनि खे मुंहुं केरु ॾींदो कुतनि खां मूंखे ॾाढो भउ थींदो थी कसम आहे बाक़ी शींहं खां मां ठिप न आहियां ॾिजंदो इतबार करे न करे तूं पोइ छा कयूं भला असां हाणे ॾिसो अलाह करे का अलाह जन ईमान त अचनि अरे ये मवाली वारा था अचनि इहे लिबड़ा था न कोन विझंदा ठहियल हा ठहियल लिखंदे हलो भाजी ने मार आया बजो ने बिया कोई फैसला बिया अच्छा हां बिया कोई भाई क्या करना है बिया परचन आया हेलो यार फैसलो जो ये ना चलो तुम तो एक बात है कोठे आने हां फैसलो जो अच्छो हेलो फैसलो लेना से मागे देख तो मागे भाव तो दे मागे नॉली Haru, tekrajo. Resa, ma ayam pai. Bottom gal sai gudi jo haba. Ma. Yum pai. Kudai. Resa hine में तेरे मवाली देखना है शायद ना जिंदगी में कभी की जैसा जख्म है अगर ये ना गुरुद्वारा सजी मालिश बस सुधा बस
पार्ट राति 9 बजे अपलोड कयो वेंदो। उमेद थो कयां त हीअ मुंहिंजी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। पोइ लाइक कजो, कमेंट ॾिजो ऐं वीडियो खे अॻिते शेयर कजो। महिरबानी ऐं ॿियो पार्ट ॾिसणु न विसारिजो।